बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हक़ मौजूद फेसबुक ते मौजूद सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु जी जेका वेहक आहे 10-15 मिंटनि जी, उन में असीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जिन जे फ़िक्र ते ॻाल्हाईंदासीं। ख़ुसूसन सूबे जी कमीशन PCS ऐं CSS में जेको सिंधी अदब ऐं सिंधी ॿोली अख़्तियारी मज़मून आहे 100 मार्क्स जो, उन जे लाइ शाह साईं ते सवाल ईंदा रहंदा आहिनि। मुख़्तलिफ़ किताबनि में मुख़्तलिफ़ राइटर्स शाह साईं जे फ़िक्र ते, उन्हनि जे कलाम ते रोशनी विधी आहे, उन्हनि खे उजागर कयो आहे। बहरहाल पोइ बि मुमतहिन कॾहिं कॾहिं शाह साईं जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते सवाल ॾिए थो, जंहिंजे लाइ मवाद एज़ इट या ठहियो ठुकियो नथो मिले। उन जे लाइ पोइ साईं जे रिसाले मां जाखुड़ करे ऐं तय करिणो पवे थो त जंहिं क़िस्म जो पहलू पुछियो वियो आहे, उन जे लाइ असांखे पंहिंजे आर्ग्यूमेंट खे, पंहिंजे आइडिया खे सब्सटेंशिएट करण जे लाइ अगरि शाइरी न हूंदी त पोइ मुंझारे जो शिकार थियनि था सभई एस्पेरेंट्स। उन जे लाइ ही नंढी काविश आहे। अॼु असां जंहिं पहलूअ ते ॻाल्हाईंदासीं उहो आहे शाह साईं जो फ़िक्र ऐं उन जी शाइरीअ में अलामत निगारी। सभ खां पहिरां आहे शाह साईं जो तारुफ़। इहो सच आहे त शाह लतीफ़ जेको शाइरनि जो सरताज आहे, उन ते ॻाल्हाइण ईअं आहे जीअं सिज खे ॾीओ ॾेखारिजे। आलमी अदब ऐं सिंधी अदब में शाह साईं साहत जे उफ़क़ ते सिज जी हैसियत रखनि था। सिंधी शाइर हुजे या को नसर नवीस हुजे, उन ख़्यालनि जो शहर जो जेको माख़ज़ आहे उन्हनि जो, उहो शाह साईं आहे। सचा त शाह साईं जे शमसी नूर मां हर शाइर सुहाई रोशनी वती आहे। सभु शाइर तक़रीबन चंड जीअं आहिनि, जिन खे शाह साईं सिज जीअं मुनवर ऐं रोशन कयो आहे। हक़ीक़त में शाह साईं इल्मो इरफ़ान, फ़िक्रो दानिश, फ़लसफ़े ऐं तसव्वुफ़ जो उहो आबशार आहे जंहिं मां ॿियनि शाइरनि जूं फ़िक्री नदियूं वहनि थियूं। मुख़्तसिर तारीफ़ आहे शाह साईं जो। जॾहिं असीं शाह साईं जे कलाम में अलामत निगारी ते ॻाल्हाईंदासीं, इन खां पहिरां इहो ज़रूरु आहे त सिंधी अदब जे हर शाइर शाह साईं खे वॾी मंझता ॾिनी आहे। जीअं अयाज़ चयो हुयो त शाह खां पोइ अयाज़, शाह खां पोइ ॾस ए अयाज़, सिंध में कंहिंजूं आयतूं रहंदियूं। असांखे उस्ताद बुखारी ईअं चवंदे नज़र थो अचे त जीअं पंहिंजे सिंध जो साईं लालो लाल लतीफ़ सदाईं, ओड़े पाड़े वारा बुज़ुर्ग ॾाढा प्यारा विसरी विया। ऐं शाह दिमाग़ त सचल दिलि आहे, सामी साहत जो नक सम्झो त बिल्कुलु सिंधी अदब जो जेको दिमाग़ आहे, फाउंटेन हेड आहे, उहो शाह साईं आहे। ऐं ॿिए शाइर किथे चयो त सूंहं वारनि में मुनफ़रिद आहीं तूं भिटाईअ जी शाइरीअ वांगुरु। हाणे असीं टू द पॉइंट पंहिंजे उनवान ते अचूं था त शाह साईं जे कलाम में अलामत निगारी। अलामत रूट लफ़्ज़ आहे या की वर्ड आहे शाह साईं जे कलाम में। उन जी माना आहे रम्ज़, उहिञाण, निशानी, माम। रम्ज़ जी लुग़वी माना इहा थींदी। शाह साईं पंहिंजे मुशाहिदे जे ज़रिए सिंध जे ऐं फितरत जे कख पन, वाह, नदी, पखी पिंजरे, मुख़्तलिफ़ सूरमियुनि, बिजली बादल, गुल गौंच, लोहार, सुनारे, कुंभार, कुड़मी, कासबी, पखी पण, नाखी, नार, ॿेड़ीअ खे, कातिब खे, कलम ऐं कड़े खे, मतिलबु त फितरत जे हर शइ खे अहञाण अलामत रखी पंहिंजे अहसासनि, उमंगनि, जज़्बनि, पीड़ाउनि, फ़िक्र, फ़हम, फ़लसफ़े, अक़दारनि ऐं ख़्यालनि, नज़रियनि जी उपटार कई आहे। जॾहिं असीं इहा दावा कयूं था त शाह साईं अलामत निगारीअ जो लाज़वाल बेमिसाल शाइर आहे, इन खे शाइरी जी ताराज़ी में परूड़े जी ज़रूरत आहे। साईं जे कलाम जे ज़रिए असीं इन दावा जी जांच पड़ताल कयूं था त शाह साईं जो कहिड़ो कलाम आहे जंहिंमें असांखे अलामत निगारी चिटी नज़र अचे थी, अलामत निगारीअ जी मंदरकशी। शाह साईं मुख़्तलिफ़ उनवाननि खे पंहिंजे शेर जे ज़रिए अलामतुनि में ज़ाहिर कयो आहे। वहदतुल वजूद हुजे, सूंहं हुजे, महबूब जी तारीफ़ हुजे, पीड़ा हुजे, वफ़ा हुजे, इश्क पचाइण हुजे, तसव्वुफ़ जा नुक़्ता सम्झाइण हुजे,
या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तारीफ़ शान हुजे। मतिलबु त हर फ़िक्र खे हर नुक़्ते खे शाह साईं अलामत जे ज़रिए वाज़े चिटो कयो आहे। काफ़ी शेर आहिनि जेके वहदतुल वजूद सां मनसूब असांखे मिलनि था। जीअं साईं जन जो शेर आहे, एक कसर महल खे चवंदा आहियूं, पैलेस या मैंशन। जीअं महलात थींदी आहे, बंगलो थींदो आहे कोई, उनखे कसर चइबो आहे सिंधी में। एक कसर दर लख कोणे गणस किड़खियूं, एक कसर दर लख कोणीअ कणस गिड़खियूं, जेॾां करियां परख तेॾां साहिब साम्हूं। दुनिया खे शाह साईं अलामत जे तौरु हिकिड़ो महल थो चवे, कसर थो चवे, ऐं उन में केतिरा ई दर दरियूं आहिनि, पर हू जेॾां बि निगाह करे थो ओॾां हुनजो पिरीं जलवा नुमाए। इहा बि हिकिड़ी सैम्बल आहे। अंग्रेज़ीअ में अलामत निगारी जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे सैम्बोलिज़म। एक कसर दर लख कोणीअ कणस गिड़खियूं, जेॾां कयां परख तेॾां साहिब साम्हूं। गुल गुल पसी गोदड़िया, घणा भाएज सोई सुञाणेज, ही हू आहे हिकिड़ो। गोदड़िया चइबो आहे वैराइटीअ खे, डाइवर्सिटी, त मुख़्तलिफ़ रंगनि जा तरह तरह गुल ॾिसी करे तूं इन शक में न अच त हू अलॻि आहिनि, बल्कि हर गुल में राबेल हुजे, सूसन हुजे, मोतियो हुजे, चंबेली हुजे, गुलाब हुजे, हर गुल में उन पिरीअ जो ई रूप आहे। वहदतां कसरत थी, कसरत वहदत कुल, हक़ हक़ीक़ी हैकिड़ो, ॿोलीअ ॿीअ में भुल, हू हुलाचो हुल बिलाए संदो सॼणे। या असांखे लतीफ़ सां ईअं चवंदे नज़र अचे थो, पढ़ाॾो सोई सॾु, वर वाईअ जो जे लही, हुआ अॻे ई गॾु ॿुधण में बथिया। सुर ससुईअ में शाह साईं चवे थो, वोड़ियम सभु वथाण, वथाण जॻह खे चइबो आहे, मक़ाम खे। वोड़ियम सभु वथाण यार कारण जत जे, अलाह बिकुल शैन मुहीत। क़ुरान शरीफ़ जी आयत आहे जंहिंजी माना आहे त हर शइ जे इर्द गिर्द अलाह साईं आहे। एवरीथिंग इज़ सराउंडेड बाय ओमनी प्रेज़ेंट क्रिएटर द लॉर्ड। वोड़ियम सभु वथाण यार कारण जत जे, अलाह बिकुल शैन मुहीत। इहो आरियाणी अञाण, सभ में पुन्हू पाण कोन्हे ॿियो बरोचरीअ। या सुर मूमल राणो में लतीफ़ साईं असांखे ईअं चवंदे मिले थो त मूमल जी ज़बानी, केॾां कायां कर हो चिटराणो चौधार, कर हो उठ खे चइबो आहे। केॾां कायां कर हो चिटराणो चौधार, जाॾे काॾे मूंखे पिरीअ जा फुट प्रिंट्स ऐं निशान मिलनि था त हेॾे बि मां काॾे वञा। केॾां कायां कर हो चिटराणो चौधार, मंझे काक ककोरी, मुंहिंजे अंदर में ई मुंहिंजे महबूब जी काक आहे। मंझे काक ककोरी, मंझे बाग बहार, कान्हे ॿी तंवार थियो मिड़ो ई मेंदरो। हर शइ जेका आहे उहा मुंहिंजो महबूब आहे, मेंदरो आहे। या पाए तीर कमान में मियां मार में मुंहुं में आहीं तूं, मतां तुंहिंजो ई तोखे लॻे। सो ही सो हू सो अजल सो अलाह, सो पिरी सो पसाव, सो वेरी सो वाहरू। सुरसूणीअ में लतीफ़ साईं जो सैम्बोलिक इशारो आहे त साहड़ सा सुहिणी, साइर पिणु सोई। साइर दरियाव आहे जेको पार करे सुहिणी पंहिंजे महबूब ॾे वञे थी, ऐं साहड़ वरी उनजो महबूब आहे जेको दरिया पार मींहुं थो चाढ़े। साहड़ सा सुहिणी, साइर पिणु सोई, आहे निजो ई ॻुझ ॻुझांदड़ ॻाल्हिड़ी। इन्हनि शेरनि जी नज़र में असांखे वहदतुल वजूद जो जेको फ़लसफ़ो आहे उहो अलामत निगारीअ जे ज़रिए, सिम्बोलिज़म जे ज़रिए लतीफ़ साईं उजागर करे पेश कयो आहे। सरमद हुजे, हुसैन बिन मंसूर अल अलहाज हुजे, या कादिर बख्श बैदल हुजे, सचल हुजे, शाह साईं हुजे, ई सभु वहदतुल वजूद जा क़ाइल आहिनि। इस्लामी तसौफ़ में ॿ मकतब फ़िक्र मिलनि था, स्कूल ऑफ थाट। हिकिड़ो वहदतुल वजूद आहे, ॿियो वहदतुल शहूद आहे। वहदतुल वजूद ई इहा दावा रखनि था त उन हक़ीक़ी हिकु वजूद खां अलावा ॿी कंहिं बि शइ जो वजूद न आहे। बक़ाया जेके बि असांखे मज़हर काइनात में नज़र अचनि था उहे उन हिक जा सिफ़ात आहिनि, उन जी मैनिफेस्टेशन आहिनि। अलहदा सां इंडिपेंडेंट वजूद कंहिं बि शइ जो न आहे। इहो वहदतुल वजूद जो हिकिड़ो सादी माना या हिकु असां डेफिनेशन वस्त वठी सघूं था। इन खां पोइ लतीफ़ साईं न रुगो वहदतुल वजूद पर पंहिंजे एहसासनि, पीड़ाउनि ऐं मुख़्तलिफ़ नज़रियनि, फ़िक्र, अक़दारनि खे सिम्बोलिज़म जे ज़रिए वाज़े कयो आहे। जीअं कुंभार खे कमु कंदे लतीफ़ साईं ॾिठो आहे पोइ इश्क कीअं कजे,
उन जी कहिड़ी माम आहे असांखे सेखारे थो छा साईं। चवे थो निहाईअ खां नींहं सिख मुंहिंजा सुपरी, सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाफ़ न निकिरे। निहाई जंहिंमें आवी या कुंभार भठे जीअं जंहिंमें थांव पचाइनि उनखे निहाई चइबो आहे। चए थो इश्क निहाई खां सिखो जेका सॼो ॾींहुं सड़े थी पर ॿाहिरि उहा पंहिंजा धुआं अहसास ज़ाहिर नथी करे। निहाई जीअं नींहं कोह न ढकियो ढकीअं, ॼर ॼेरे छॾी त रश पचंदा कीअं, तूं पिणु कर तीअं जीअं कुंभार करनि कम से। ॼर बाहि खे थो चवे, रश थांवनि खे थो चवे। निहाई जीअं नींहं कोह न ढकियो ढकीअं, तुंहिंजो जेको इश्क आहे उनखे इन निहाई जीअं छाजे करे नथो ढके। अगरि तुंहिंजे जिगर मां, अगरि इन आवीअ मां, निहाईअ मां बाहि ख़तमु थी वई त पोइ थांव कीअं पचंदा। तूं पिणु कर तीअं जीअं कुंभार करनि कम से। त ए सालिक याशिक तूं बि ईअं कर जीअं हिकिड़ो थांव पचाईंदड़ कुंभार आवीअ सां करे थो। इन खां अलावा सिंबोलिज़म जे रैलम में ई, उन जे डोमेन में ई असां लतीफ़ साईं जा ॿिया शेर ॾिसूं था त लतीफ़ साईं जो महबूब कीअं आहे। किथे चवे थो सुर खंभाट में त हुन तारे हुन हंधि हुत मुंहिंजो, हुत मुंहिंजा सुपरी। हुन तारे हुन हंधि हुत मुंहिंजा सुपरी, सॼण माखीअ मंद कोड़ा थियनि न कॾहिं। त मुंहिंजो महबूब माखीअ जो ज़ाइको रखंदड़ मिठो आहे, उहो कॾहिं कोड़ो नथो थिए। या हुन तारे हुन जाइ हुत मुंहिंजा सुपरी, सॼण माखीअ साए कोड़ा थियनि न कॾहिं। इहो बि सिंबोलिज़म आहे। सुर मूमल राणो में मूमल जे अखियुनि जी सूंहं जी तारीफ़ कंदे लतीफ़ चवे थो त गुजर खे गजमेल जूं तारनि में तबरूं, तबर कुहाड़ी खे चइबो आहे। गुजर खे गजमेल जूं तारनि में तबरूं, हणे हाकिमनि खे ज़ोर भरियूं ज़बरूं, काक कंधीअ कबरूं पसो पर ॾहिनि। त मूमल जे अखियुनि में हक़ीक़त में हिकिड़ी तेज़ कुहाड़ी आहे ऐं वॾा वॾा हाकिम बहादुर अचनि था, उन्हनि खे उहे तारनि जो ताव नथा सही सघनि। ऐं हिन काक जे किनारे सां, हिन काक जे लॻ केतिरा ई परॾेही बादशाह आया जेके कुसी करे क़ब्रिस्तान जी सूरत अख़्तियार करे चुका आहिनि। इन खां अलावा सुर कल्याण में लतीफ़ साईं चए थो सिर संधाण करे पुछ जो घर लोहार जो। लोहार जेका आॾी थींदी आहे जीअं हिकिड़े कसाईअ जी, जंहिं ते हू गोश्त खे रखी करे खंजर सां टुकड़ा कंदो आहे, ईअं ई लोहार के कम में संधाण जो वॾो इस्तेमालु आहे। त साईं चवे थो सिर सांधाण करे पुछ जो घर लोहार जो, धकनि हेठि धरे मां न गॾी नई रुक सी। त हू तोखे रुक जीअं करे छॾींदा, पर पहिरीं तूं पंहिंजे मन खे संधाण कर। लतीफ़ साईं उन जे महबूब जो कहिड़ो केतिरो तालुक़ु आहे, लतीफ़ पंहिंजे पिरीअ खे केतिरो यादि थो करे, उन जे लाइ साईं जा अहसास आहिनि। ऐं कमाल जो सिंबोलिज़म मिले थो, अलामत निगारी। त कातिब लिखी जीअं लायो लाम अलिफ़ सी, अरेबिक रस्मुल ख़त में, अरबी रस्मुल ख़त में जॾहिं असां ला लिखंदा आहियूं त इहो पतो न पवंदो आहे त लाम अलिफ़ जे पेट में आहे या अलिफ़ लाम जे पेट में आहे। कातिब लिखी जीअं लायो लाम अलिफ़ सी, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। या कड़ो मंझि कड़े जीअं लोहार लपेटियो, मुंहिंजो जीउ जड़े सुपेरियां सोघो कयो। सुरासा में लतीफ़ साईं चवे थो कुंडी कलनि विच में जॾहिं हई जन, मोटी मुंहुं पिरियनि कढण जी कान कई। लतीफ़ साईं जो महबूब को मछेरो न आहे, नई लतीफ़ साईं का मच्छी आहे, पर हू पंहिंजे अहसासनि जो, कैफ़ियतुनि जो, उमंगनि जो जेका तर्जुमानी थो करे, उहा इन सिंबोलिज़म जे अलामत निगारी जे ज़रिए करे थो। त कुंडी कलनि विच में जॾहिं हई जन, मोटी मुंहुं पिरियनि कढण जी कान कई। मुंहिंजे मन जे अंदरि, मुंहिंजे कलनि में महबूब जेका मोहबत जी महक हणी वियो आहे, उहा हुन खां वरी कढणु विसरी वई। या ॿिए शेर में साईं चवे थो कुंडी कलनि विच में जॾहिं हयाऊं, मौत न मारियाऊं ॾोर विझी विया ॾुख जी। साॻे सुर में ई चवे थो महरूमी मरी विया माहिर थी न मुआ, चिड़ीअ जीअं चोंज हणी लॼाऊं लोहा, हुबा बि हुआ इन ई वादीअ विच में। ही काइनात लोहे या कणिक जे हिकिड़े बंडल जे मिसाल आहे, हिकिड़े कणिक जे गॾे जे मिसाल आहे। जॾहिं थ्रेशर थींदो आहे त कणिक जा गॾा ठाहिया वेंदा आहिनि। शाह साईं जे मुशाहिदे में कमाल जो सिंबोलिज़म थो मिले त महरूम ई मरी विया, इंसान महरूम थी मरी विया, माहिर थी न मुआ, हू ॼाणे न मुआ। हिकु झिरकीअ जीअं हुन इंसान हिन धरतीअ जे वसीलनि मां हिकिड़ो ॿ कणो चुगी करे ज़िंदगी पूरी करे हलिया विया। ऐं हीअ काइनात सॼी जेका हिकु वादीअ मिसल आहे, हीअ इंसान हिन में हिकिड़े हुबाब या बबल फुड़े जे मिसाल हुया।
साईं हिकिड़ो फिलोसॉफिकल नुक़्तो पेश कनि था त मूंखे मूं पिरियनि ॿधी उछलियो ॿार में। ॿार जेको आहे वॾो तार पाणी आहे दरिया जो या समुंड जो। मूंखे मूं पिरियनि ॿधी उछलियो ॿार में, उभा ईअं चवनि मतां पाण पुसाईं। ही काइनात दरिया जी अलामत रखे थी साईं जे फ़िक्र मुताबिक़। ऐं हुन महबूब लतीफ़ साईं जो जेको पिरी आहे उन इंसान खे फितरती ख़ता जूं गुनाह जूं जिबलतूं ॾेई करे हिन धरतीअ ते इम्तिहान जे लाइ मोकिलियो आहे। लतीफ़ साईं चवे थो त मां जॾहिं पियो ई दरिया जे तरे में आहे त मां आलो थियण खां पुसण खां कीअं थो बचां। वरी अॻिते हिन शेर खे कंटिन्यू कनि था, जारी रखनि था त पई जा पातार सा कीअं पुसणा पाली रहे, सालिक मूं सेखार को पह इन पांद जो। जेको दरिया जे तरे में पियो आहे उहो भिॼण खां कीअं बची थो सघे, त ए सालिक ए अहल इल्म तूं मूंखे हिन जेको रस्तो सेखार। कर शरीयत तकियो तरीक़त सुञाण, हियो हक़ीक़त हेर तूं माग मार्फत माण, उहे ई साबुती साण त पुसणा तूं पालियो रही। इन्हनि शेरनि जे ज़रिए लतीफ़ साईं असांखे अलामत निगारी कंदे नज़र अचे थो। इन खां अलावा सुरसूणीअ में अलामत निगारीअ खे चिटो ऐं वाज़े कंदड़ ॿियो शेर मिले थो त जा हड़ अंदरि जीअ साहड़ ॾिनी साह खे। साहड़ सुणीअ जो महबूब आहे ऐं हड़ चइबो आहे ॻंढ खे, पेच खे। जा हिते हिकिड़ो प्रोनाउन या ज़मीर तौरु लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। जा हड़ अंदरि जीअ साहड़ ॾिनी साह खे। सुणी थी चवे मुंहिंजे मन जे अंदरि जेका मोहबत जी ॻंढ मुंहिंजो पिरी ॾेई वियो आहे। साहड़ छुड़े न साह जी, साहड़ साहड़ रीअ, साहड़ मेड़ समीअ त साहड़ छुड़े साह जी। साहड़ अगेन महबूब आहे सुणीअ जो। जाहड़ अंदरि जीअ साहड़ ॾिनी साह खे, जेका ॻंढ मोहबत जी मुंहिंजो महबूब साहड़ ॾेई वियो आहे, मिहार ॾेई वियो आहे मुंहिंजे दिलि जे अंदरि। साहड़ उहा ॻंढ छुड़े न साह जी, उहा साह जी ॻंढ नथी छुड़े। साहड़ साहड़ रीअ, उहा ॻंढ मुंहिंजे महबूब साहड़ या मिहार खां सवा। साहड़ मेड़ समीअ, समी अला साईं जो नालो आहे सिफ़ाती ॿुधंदड़। त ए ॿुधंदड़ मालिक तूं मूंखे मुंहिंजो महबूब मिलाए त साहड़ छुड़े साह जी, त उहा ॻंढ जेका आहे खुली वञे। मूमल राणो में सिंबोलिज़म अलामत निगारीअ जे उनवान ते असांखे शेर थो मिले त राणे संदो रूह में पसो पगह पियो। मूमल थी चवे त राणे जे मोहबत जो पगह या रसो मुंहिंजे दिलि में पियो। पगह छा आहे, माज़ीअ में जॾहिं ॿेड़ियूं हलंदियूं हुयूं, अॼु बि हलनि थियूं पर अॼु जदीद आहिनि जेके मैकेनाइज़ आहिनि, मशीनुनि ते इंजन ते हलंदियूं। पर पहिरियां हथरादू ॿेड़ियूं हुयूं, हथनि सां हलाई वेंदियूं हुयूं। पोइ पगह इहो हूंदो जंहिंखे अंग्रेजी में असां एंकर चई था सघूं। हिकिड़ो किनारे ते किलो हूंदो या वण सां रसो ॿधियो वेंदो ॿेड़ीअ खे बीहारण जे लाइ, त ॿेड़ी पाणीअ में लुड़ी न वञे काॾे। मूमल थी चवे राणे संदो रूह में पसो पगह पियो, ॿेड़ीअ जीअं ॿधी वियो सोढो साहु संदोम, वेहण विह थियो में जाॻियो थी जर आरियां। त राणो पंहिंजे मोहबत जो जेको रसो आहे मुंहिंजे दिलि में विझी ॿेड़ीअ जीअं ॿधी वियो आहे ऐं मुंहिंजो हाणे वेहण जीअण ज़हर थी वियो आहे। उनजे इंतज़ार में मां जाॻी करे ऐं रत रोआं थी पई। दोस्तो, उमेदु आहे हीअ नंढी काविश अव्हां जे लाइ कंहिं हद ताईं लाभाइती कराइती थींदी। लतीफ़ साईं जे कंहिं नए पहलूअ ते ॿी वेक में अव्हां जे अॻियां हाज़िर थींदो। तेसीं ताईं साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़।